खे थाणे तां हटाए छॾियो आहे। एसएचओ फुलेली जी कोटड़ी वासी शख़्स जी घरवारनि खां मुबैना रिश्वत घुरण जी ऑडियो लीक थी हुई। गुज़िरियल ॾींहुं मुतासिरा औरत जे वीडियो बयान बि साम्हूं आयो, जंहिंमें हुन ऑडियो खां लातालुकी जो इज़हार कयो हो। नसीम पंवर जो चवणो त मूं एसएचओ फुलेली सां का बि ॻाल्हि ॿोल नाहे कई। रिश्वत घुरण वारी ऑडियो कूड़ी आहे। नसीम पंवर जो त मुड़ुसु राब्तो कयो आहे, हिकु ॿिनि ॾींहंनि में घर अची वेंदो। ग़रीब आहियूं, एतिरा पैसा नाहिनि जो पुलिस खे ॾेई सघूं। नसीम पंवर जो वीडियो बयान में चवणो त मूं एसएचओ फुलेली सां का बि ॻाल्हि ॿोल नाहे कई, न उन मूंखां रिश्वत घुरी आहे या ऑडियो कूड़ी आहे। मुड़ुसु राब्तो कयो आहे, उहो हिकु ॿिनि ॾींहंनि में घर अची वेंदो। ग़रीब आहियूं, एतिरा पैसा नाहिनि जो पुलिस खे ॾेई सघूं। आगाह कयो आहे त मुतासिरा औरत नसीम पंवर इहो एतराफ़ करे थी त उन एसएचओ फुलेली सां ॻाल्हि ॿोल नाहे कई ऐं एसएचओ उन खां रिश्वत नाहे घुरी, पर ग़रीब आहियूं एतिरा जो पुलिस तरफ़ां जेके पैसा घुरिया विया आहिनि उहे नथा ॾेई सघूं। उन खां कंहिं पुलिस अहलकार या अमलदार पैसा घुरिया आहिनि, इन बाबति उन कुझु न ॿुधायो। नालो नसीम पंवर आहे ऐं मुंहिंजे नाले सां रिकॉर्डिंग इशू थी आहे, सो उहा जाली आहे ऐं मुंहिंजो राब्तो को बि कोन थियो आहे साईं निसार शाह सां। निसार शाह सां को बि मुंहिंजो राब्तो कोन थियो आहे। इहो ग़लति आहे, सभु कूड़ा, मां वई कोन आहे। इहो सभु उन्हनि मीडिया वारनि ग़लति फैलायो आहे। मूंखे का ख़बर ई न आहे ऐं मुंहिंजे घर वारे मूंसां राब्तो कयो आहे ऐं उहो 2-3 ॾींहंनि में घर अची वेंदो। ऐं मूं पुलिस वारनि खे कंहिंखे पैसा वैसा ॾिना ई कोन। मां पाण ग़रीब मां पैसा किथां आणींदसि या उन्हनि खे ॾींदसि। आगाह कयो आहे त इहा टेप साम्हूं आई हुई, जंहिंमें हुज़ूर बख़्श पंवर कोटड़ी जो रहिवासी आहे, उन जी घरवारी नसीम पंवर, जंहिंसां मुबैना तौरु एसएचओ फुलेली निसार शाह जी ॻाल्हि ॿोल, जंहिंमें हू हुननि खां पैसा घुरे थो। एसएचओ फुलेली इन ऑडियो खे जाली करार ॾिनो ऐं संदसि चवणो त उनखे साज़िश करे बदनाम कयो पियो वञे। उनखे का बि पैसा न आहिनि घुरिया। जॾहिं त हाणे नसीम पंवर जो बि पंहिंजे वीडियो बयान में चवणु आहे त इहा ऑडियो कूड़ी आहे। उन एसएचओ सां अहिड़ी का ॻाल्हि ॿोल नाहे कई। ॿिए पासे एसएसपी हैदराबाद एसएचओ फुलेली खे थाणे तां हटाए छॾियो आहे। फरीदाबाद वेझो ॻोठ सैयदपुर में मासूम नीगर खॾे में